फिर अंग्रेजन वटि फाथो आ 3 बजे फोन कंदा ची इरफान मशाहा जल्दी सुरा सुरा गनम बररो बररो हल सही गनमन के बाहर कढींदो आ रिढन के हिन माधुरिन के हाणे फोन कई त जल्दी में अची पुज मां चो खैर ताहे केर मोयो आ जी गाड़ी आयो आ 3 भरियूं बरसी मजा आहिनि हाणे 3 गठड़ियूं बरसी मजा बि लाहे नथो सघे इन जे लाइ बि तूं मोटी आहे अबो 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 हे सही सहूदी न आहिनि यकीन करे आहिनि होड़ा मुड़स बाक़ी रब पियो पनाह ॾे मां इहो ई सोचियो त उते वञी कमाए मोटी अची बंटूहा वठंदुसि पर लॻे थो हिते मां प्यालो करे वेंदुमि हिननि जे दर्दनि में अगरि प्यालो न कयुमि न चरियो लाज़िम थींदुमि जेल में साह ई न रहियो बाक़ी वीडियो खे अॻिते गुतड़ी ॾेई छॾियो तव्हांजी महिरबानी थी